अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अॼु जी जेका वीडियो आहे उहा इहा आहे सिंध यूनिवर्सिटी पारां मास्टर डिग्री प्रोग्राम 2022 जी एडमिशन जे लाइ थर्ड मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। जिन्हनि बि कैंडिडेट मास्टर्स डिग्री प्रोग्राम में अप्लाई कयो हुयो उहे थर्ड मेरिट लिस्ट में पंहिंजो नालो चेक करण जे लाइ सभिनी खां पहिरियों admission.usin.edu.pk ते वेंदा। असां वटि हीउ जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जो डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन जो पोर्टल खुली वेंदो। इन में हीउ हिकिड़ो आहे बैचलर मेरिट लिस्ट ऐं हीउ ॿियो आहे मास्टर्स मेरिट लिस्ट। जेके बि मास्टर्स जा कैंडिडेट आहिनि उहे पंहिंजो जेको आहे नालो चेक कंदा, पंहिंजो नालो ॾिसण जे लाइ मास्टर्स मेरिट लिस्ट ते क्लिक कंदा। हाणे हिते असां प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC नंबर ते क्लिक कंदासीं। हीअ जीअं असां क्लिक कंदासीं त हिते असां वटि अची वियो थर्ड प्रोविजनल मेरिट सिलेक्शन लिस्ट मास्टर डिग्री प्रोग्राम 2022 जे उन में एडमिशन फीस चालान फॉर सिलेक्टेड कैंडिडेट विल बी अवेलेबल ऑन देयर ई पोर्टल अकाउंट ट्यूसडे 1 मार्च 2022। 1 मार्च 2022 खां तव्हांजा जेको आहे ई पोर्टल ते चालान अपलोड कया विया आहिनि ऐं उनजी जेका लास्ट डेट आहे 5 मार्च 2022 आहे ऐं जेको आहे लास्ट डेट फॉर सबमिशन ऑल रिक्वायर्ड डॉक्यूमेंट एट डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन भी 5 मार्च 2022 आहे। और तव्हां पंहिंजो नालो सर्च करण जे लाइ हिते पंहिंजो CNIC लिखंदा। हाणे हिते ॾिसो कमेंट अचे थो यू आर नॉट सिलेक्टेड। ईअं ई तव्हां पंहिंजो CNIC ते सर्च कंदा। अगरि तव्हांजी एडमिशन थी हूंदी तव्हांखे हिते डिटेल्स अची वेंदियूं त तव्हांजी कहिड़े डिपार्टमेंट में एडमिशन थी आहे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी जेका बि नई वीडियो अचे जल्द खां जल्द तव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।